तहरीक इंसाफ जे अगवान अली मोहम्मद खान चयो आहे त आईनी तरमीम जे आड़ में चूंडुनि खां न भॼियो 22 करोड़ अवाम जो हक़ आहे। चूंडू थियनि अदालती सुधारा थियण घुर्जनि। संदन बि कया पीटीआई 27 वरनि खां अदल जी बालादस्ती लाइ कम करे रही आहे। को बि मुल्क अदल ऐं इंसाफ जे निज़ाम खां सवाइ अॻिते नथो वञी सघे। मुल्क खे कारो कोट ऐं अवाम बचाईंदो। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।